सखर डिवीज़न में स्टेशन हाउस ऑफिसर्स जी भर्ती लाइ इम्तिहान ॾींदड़ 109 पुलिस ऑफिसरनि मां 63 पुलिस ऑफिसर फेल थी विया, जॾहिं त 46 ऑफिसर कामयाब थिया। सखर डिवीज़न में SHOs जी पोस्टिंग लाइ क़ाबिलियत जो इम्तिहान वरितो वियो। इम्तिहान ॾींदड़ 109 ऑफिसरनि मां 63 फेल थी विया, जॾहिं त 46 ॼणा कामयाब थिया। कुझु ऑफिसर ख़ाली कापियूं छॾे हलिया विया। मिलियल ॼाण मूजिबि इम्तिहान में फेल थियल उमेदवारनि खे SHO जी पोस्ट तां हटाइण जो इम्कान आहे। सियासी सिफारिशुनि ते सालनि जा साल SHO रहंदड़ अक्सर पुलिस ऑफिसर क़ाबिलियत जो इम्तिहान पास न करे सघिया। 16 अमलदारनि त इम्तिहान ई न ॾिनो। DIG सखर पीर मोहम्मद शाह पारां वरितल टेस्ट में चङनि भलनि नाले वारनि अमलदारनि जा पघर निकिरी आया। पास ऐं फेल उमेदवारनि जी लिस्ट आवाज़ TV हथ करे वरिती आहे। SHO खेंजू परवेश शाह, SHO बेलो मीरपुर असलम चाचड़, SHO खानपुर महर बरकत भट्टी इम्तिहान में फेल थी विया। ज़रियनि मूजिबि अक्सर फेल उमेदवारनि खे FIR ऐं PPC लफ़्ज़ जो फुल फॉर्म बि न आयो। कुझु अमलदार ख़ाली पेपर छॾे हलिया विया। ज़रियनि जो चवणु आहे त फेल उमेदवारनि खे SHO जे उहिदे ते मुक़ररु न कयो वेंदो, जॾहिं त इम्तिहान में पास थियल ऑफिसरनि खे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुक़ररु कयो वेंदो।